आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का है पल की खबर नहीं। चैथो हुस्न फानी की सजावट पर अगर तू जाएगा, आलमे फानी से धोखा खाएगा। मुन्नकिश सांप है डस जाएगा, रहना गाफिल फिर वहां पछताएगा। चैथो एक दिन मरना है आखिर मौत है, 2 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है। कब्र रोजाना करती है पुकार, मुझ में कीड़े मकोड़े हैं बेशुमार। चैथो कर ले तौबा रब की रहमत है बड़ी। रब साईं जी वॾी मेहरबानी ऐं करम नवाज़ी थी। अल्लाह ताला इन खानड़ भारे जे ॻोठ जे अंदर 28 अगस्त जी तारीख़ 2017 में पंहिंजी मस्जिद में विहारे क़ुरान ॿुधण ऐं ॿुधाइण जो मौक़ो नसीब फरमायो। बिरादर मुकर्रम भाऊ दाइम दीन साहब जे हुक्म ते अल्लाह ताला ही शिरकत नसीब फरमाई। मुझी दुआ है त हमेशा तवां असां मुसलमानन के रब करीम कुरान मजीद जूं महफिलूं ऐं मजलिसूं नसीब कराईंदो रहे। ऐं दुनिया जे जहान जे अंदर जेको भी आयो आ सब दुनिया में इम्तिहान ॾियण आयो। सल अल्लाह पाक असां के इम्तिहान मां पास करे। ऐं कब्र भी असां के रोजानो 70 बार पुकारे चवंदी आ, फिलाणा फिलाणे जा पुट मुझे मथो मस्ती ऐं गुरूर ऐं तकब्बुर करे न घुम। मां खफन भी फाड़े छॾींदी आं, खल टोड़े छॾींदी आं, हड्डा भनी छॾींदी हां, जिस्म ज़रा ज़रा करे छॾींदी हां। मुझे अंदर अचे त सोहणा अमल खणी अचो। अॼु अल्लाह जे घर में अची रुठल रब खे परचायो, कयल गुनाहनि जी माफ़ी वठो। थी सके तो कंहिंजी रात आखिरी न हुजे। अब पक अथव। ऐं ज़रूर तव्हां असां सकरात वारा माण्हू भी ॾिठा आहिनि। अब्बे जी सकरात, अम्मा जी सकरात, चाचे जी सकरात, मुर्शिद जी सकरात, पर कोई कंहिंखे बचाए नथा ॻाल्हायो। अब्बो सकरात में पियो आ, पुट मठो बीठा आहिनि, घरवारी बीठी आ, रोए थी, अखियुनि मां पाणी था वहनि। अब्बे जे अखियुनि मां नीर था वहनि। ॼाण मां दुनिया के छॾियुमि, घरवारी बेवा बणिजी वेंदी, बच्चा यतीम बणिजी वेंदा, बंगलो अलाए कंहिंजे हवाले थींदो, बनी अलाए कंहिंजे हवाले थींदी। ये पानी समझे थो जो तो कुरान तो फरमाए, कल्ला इज़ा बलगत तराकी वकील मन राक वज़न्न अन्नहुल फिराक। ये पानी समझदाई जो टाइम हर शय इते रहजी वेंदी, मिट इते रहजी वेंदा, पुट इते रहजी वेंदा। खफन वारी चादर भी या नसीबा। अब कफन वारी चादर भी खबर ना है या भी नसीब थींदी अलाए न थींदी। कई माण्हू वेचारा मरी विया जिन वेचारनि खे पंहिंजनि पैसनि जो खफन भी नसीब न थियो। एधी एम्बुलेंस वारनि रुपयो रुपयो चंदो गॾु करे उनखे खफन पाराए करे लावारिस करे दफनाए छॾियऊं। सियाणो थी पंहिंजे रब करीम जे हुक्मनि ते ज़िंदगी गुज़ार, पंहिंजी मर्ज़ी वारी ज़िंदगी न गुज़ार। क़ब्र में ॾाढो ज़लील ऐं ख्वार थींदे। रब जे कुरान से मोहब्बत कर। खुदा जो कसम है दुनिया जा दोस्त सब मोड़ जा यार थई, पर तोड़ जो संगती कुरान थई। जिते अब्बो कम नहीं दो, अम्मा कम नहीं दी, मासी नानी कम नहीं दई, पुट पोटा कम नहीं दई, तो सहणो कुरान अची नीह निभाई दई। तड़ी के अल्लाह जे बाने जो रख कुरान सा यारी, त तोखे मिले जन्नत जी रहदारी। इन कुरान सा यारी रखो है। दुनिया जा दोस्त सब बेवफा थी, बावफा थी, तो अल्लाह जो कुरान मरण खां पोइ मिट के तो चौंदा बाबा गर्मी जी मौसम आ, बस कुल ही तो पढ़ना है। अज गर्मी में किए वञूं, जनाज़े में भी कोन शरीक थींदासे। गर्मी ॾाढी आ, बेडी वञी कुल पढ़ी दुआ घुरींदासे। के अची जनाज़े में गॾु थींदा, जनाज़े पढ़ण खां पोइ के चौंदा बाबा हाणे घर हलूं, बेडी ईंदासे। के जनाज़े सां गॾिजी हलंदई, कब्रिस्तान ते हलंदई, पर कब्र में गॾु न रहंदई, कब्र में कुरान गॾु हलंदई। उन
उन डोली में खणंदई जे डोली के दिसी भजी विंदो आ त हे मैयत जी डोली आ तड़ी के अल्लाह जे बाने जो तुझे डोली में करके सवार ले जाएंगे जंगल में कर रही है कब्र तेरा इंतजार तुझे ले जाएंगे जंगल में ये तो तुझे नहला के कपड़े पहनाएंगे चारपाई पे दुल्हन बनाएंगे ये तो तुझ पे डालेंगे फूलों के हार तुझे ले जाएंगे जंगल में गुलाब जा गुल मथो छटियूं विचारे के कब्रस्तान दे खयूं था वजन पर कब्र में दफन करण का पो एकड़ो गुल भी कब्र में न विधौंस चादरूं त विधौंस पर चादरूं भी वापस खणी आया रिली कोन दिनोस बिहाणो कोन दिनो साणे मिट्टी में सटे आया हैं पर खुदा जो कसम खणी मां बैत रबी में चवा तो जडे अमल सोना हुंदा रहमत जी बरसात हुंदई ये अमल बुरा हुंदई त कब्र में क़यामत ताईं ज़लीले ख्वार पियो हुंदे मदीने जे मीर मुझे मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अजीज ऐं करीब उनके पंहिंजा मिट ऐं माइट कब्र में दफन करे पोते था मोटन बमलाए कब्र में पहुंची था वञन जिन के तू असां मुनकिर नकीर सदींदा हूं उहे अरबी में सवाल कंदई पहिरियों सवाल कंदा मर रब्बुक तुंहिंजो रब केरा ॿियो सवाल कंदस मन नबीयुक तुंहिंजो नबी कहिड़ो टियों सवाल कंदस मा दीनुक तुंहिंजो दीन कहिड़ो आ मदीने जे अमीर इमामुल अंबिया कायनात जे सरदार नबी फरमायो जेकॾहिं कुरान जो आशिक ऐं परवानो हूंदो कुरान कब्र में पहुची वेंदो कुरान चवंदो परे थी वञो मलाइको परे थी वञो जेके सवाल करणा थो असां कयो त टिनी सवालनि जा जवाब मां थो ॾियां खुदा जो कसम ही कुरान वफादार आ दुनिया में भी तू हिन सां प्यार कर दुनिया में भी वफादार ही कुरान थी हिन को सिवा चाढ़ो न थई मां अल्लाह जे घर में बैत रब्बी में वेही थो चवां दुनिया जे डॉक्टरन दे विंदो दुनिया दे डॉक्टरन जो फीस मुकर कंजी 500 कंजी 1000 कंजी 2000 पो दवा डॉक्टर स्टोर जी लिखंदो पो अधो कर्ज खणे पिने भी जरूर वठंदो पो दवा में फायदो थेस या न थेस रब तो फरमाए मुझे कुरान दे अचो बिना पैसे दवा दे वहने कुरान मुझो डॉक्टरन जो डॉक्टर हकीमन जो हकीमा सही बुधाए तू हकीमा फरमाए हा काथे लिखला फरमाए यासीन सुभान अल्लाह डाढा न था यासीन वल कुरानिल हकीम फरमाए मैं एड़ो हकीमा बेन हकीमन वट विंदो पैसा वड़दव टोकड़ वड़दव उहा बीमारी कामयाब वने या न वने जंहिंखे मां कुरान जी दवा मिलंदी वई उनखे क़यामत तक बीमारी न मोटंदी इन सां वफादारी कर दुनिया में भी वफादारी करे त कब्र में भी वफादारी करे त क़यामत में भी वफादारी कंदो हदीस पाक में अचे थो रब जो कुरान मलाइकन के पोते थो मोटाए परे थी वञो निंड में पियो आहे हाणे दुनिया जे ॾचन मों निकिरी आयो आहे दुनिया में होयो तो दुनिया जी परेशानी पुटन जी परेशानी घरवारी जी परेशानी हाणे छॾियोस त कब्र में सुकून जी निंड करे फरिश्ता मोटी रब के अर्ज करन था ओ मुजा मिठड़ा अल्लाह जाते मोकलियो तो तुझो कुरान वेठो आ असा के मैया जे वेठो वणणी न थो दे रब से फरमाए तो मलाइको शाहिद थी जो यही त मुजा नेक साले बाना हा जिन दुनिया में मुझे कुरान सा नीह निभायो हो तो मुझो कुरान भी कब्र में नीह निभाण आयो थन वञो 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 कब्र में पेस्त जी तरी खोले जन्नत जी मोतदिल हवा भी लगे से जन्नत जा बिस्तरा विहाणा आराम गाह सुठो ठाए दियो जे ता क़यामत कब्र में सुकून जी निंड करे वो जे चवे तदा मुझी कब्र सोहणी थे मुझे वडन जी कब्र सोहणी थे जे साले सवाब जे ला अज असा जे भाइरन ही कुरान जो जलसो रखियो आ खुदा जो कसम जो उन जे रूह के राहत मिलंदी होंदी तो तिन कुरान जी महफिल में जेके आया हिन इन महफिल में वेठा हिन जसी ते वेठा हुंदा खुदा जो कसम उन जे मथो रहमत जने आखिर में दुआ थींदी रब जी रहमत जो वड फड़ियो मीह वसी पुंदस मा दुआ करण आयो आ त अल्लाह सबनी जे दोस्तन ऐं भाइरन जे दुनिया जे विछोड़े खां पो असा के कुरान पढ़ाण जो मौको नसीब अता फरमाए एकड़ा दोस्त असांजा खैर खैरातू करन वडेरा मीर भोतार पीर घुराइन लख लख मुबारक उन्हनि खे जेके कुरान वारा घुराइन अल्लाह वारा नेक बाने साले बाना चन जिते कुरान पढ़न त रहमत जो मीह वसे जो अल्लाह जी मेहरबानी करम नवाजी थी जो साईं हाले जी शरीफ वारा भी आया
आजी सहाबी आयो अल्लाह ताला मु गुनाहगार के भी हिन महफिल में हाज़री नसीब फरमाई। यारो हे महफिल डाडी भली तव भलारी महफिल तव रहमत वारी महफिल तव तड़ी रब से फरमाए तो वनु नज़्ज़िलु मिनल कुरआनी मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन। रब तो फरमाए शिफा भी मुझे कुरान में, रहमत भी मुझे कुरान में, पर फायदो उन्हीं के मिलंदो जे में ईमान जा दाना हूंगा। अल्लाह से ईमान जा दाना रखियव तॾहिं त चूंडे मस्जिद में विहारे। तव्हां असांखां वधीक मोतबर सुहिणा हसीन दौलत में पैसे में हर शइ में वधीक पर जे रब ना आंदुन तो उनजी मर्ज़ी पर जे ग़रीबन मिस्कीनन खे ओ पंहिंजे घर में घुराए विहारे तो उनजी मेहरबानी। वडेरो राज़ी थे तो उताक में विहारे, सरदार राज़ी थे तो बंगले में विहारे, ऑफिसर राज़ी थे तो ऑफिस में विहारे। पर जॾहिं अर्श वारो अल्लाह राज़ी थींदो आहे त पंहिंजनि बाननि खे पंहिंजे पाक मुक़द्दस घर में विहारींदो आहे। छो त मस्जिद के वडेरे जो घर नाहे, के मौलवी जो, के पीर, के सरदार, के मीर, के भोतार जो घर नाहे। हे उन्हीअ जो घर आहे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। जेको मुल्कन जो मालिक आहे पोइ केॾो बि गुनहगार छो न हुजे, दुनिया जो दस्तूर आहे। इंसान केॾो बि मुजरिम, केॾो बि ॾोहारी कंहिंजे तॾे ते लंघी ईंदो आहे। अॻियों चवंदो आहे यारो हे त घणीअ जे लाइ पर दर टपी आयो आहियां, तोसां कहिड़ो लेखो कयां। हे बि उन्हीअ साईं जो दर आहे, उन्हीअ साईं जो तॾो आहे। पोइ केॾो बि गुनहगार, केॾो बि मुजरिम, केॾो बि सियाकार जॾहिं रब जो दर टपी मस्जिद में दाख़िल थो थिए, रब तो फरमाए मलाइको इन्ही बहाने सां कहिड़ो लेखो कयां। जेको मुंहिंजो दर टपी आयो आहे, मां रब खे हया थो अचे त इन्ही बहाने जे खाते ते गुनाह मां ॾिसी नथो सघां। जल्दी जल्दी गुनाहन वारो दफ़्तर मेटे करे इन जगह ते नेकियूं लिखी छॾियो। पोइ मां दिली दुआ कयां थो त अल्लाह ताला पाक घर मस्जिद सां असांखे रब मुहबत नसीब अता फरमाए। यारो हे दुनिया जो जहान फानी फानी जहान अथव। वॾा वॾा नवाब हलिया विया, मीर हलिया विया, सरदार हलिया विया, पर 1.25 लख नबियन जो नबी मिठड़ो मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे करे रब कायनात ठाही उहा हस्ती भी रोज़े में वञी सुती। तॾहिं शाह साहब फरमाए तो सुता उथी जाग निंड न कजे एतिरी। अल्लाह सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, मत सुल्तानी सुहाग निंड कंदे न मिलई। शाह अब्दुल लतीफ भिटाई घोट तो फरमाए दुनिया जी गफलत में निंड करण वारा जागी होशियार थी क़बर ऐं आखिरत के याद करे हिते दुनिया जे अंदर माड़ियूं बंगला मिल्कियतूं ॾिसी मस्त थियो आहे, पर मरण खां पोइ हे दुनिया हे माल हे बंगला सभु हिते पिया हूंदई। अकेलो तोखे मिट क़बर में सटे ईंदा। जे अल्लाह जे रसूल जे दीन ते जेकॾहिं दौलत ऐं माल ख़र्च कयो हूंदो ई क़यामत ते इन जो सिलसिलो हलंदो रहंदो। अबा हे जेके तमां अल्लाह जे नालन ते दुनिया के खर्च कयो था, खैरात फी सबिल्लाह जे जलसन में खर्च कयो था, यकीनन हज़ारे माण्हू हिननि जलसन में अची सुधरी था पवन। बेनिमाज़ी निमाज़ी बणजी पियो, बेदीन दीनदार बणजी पियो, मुशरिक मुवहिद बणजी पियो। जेसी ते नेकीअ जो कम कंदो रहंदो, मलाइक तव्हांजे खाते ते नेकियूं पिया लिखंदई। मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह सॼे ॻोठ जे नंढनि वॾनि खे नौजवाननि पोढ़नि खे रब जे सचे क़ुरान जी सुञाण नसीब अता फरमाए। हे दुनिया जो जहान फानी थो, तॾहिं के अल्लाह वारे जो न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है खुदा को याद करने से। सच्ची बुधायो जेके रब जे घर में वेठा हो सुरूर अचेव थो कि नथो अचेव। खुदा जे घर में सुकून, खुदा जे घर में आराम, खुदा जे घर में चैन ही चैन उनखे मिलंदो आहे जंहिंजो रब जे क़ुरान सां नीह निभायल हूंदो आहे। हे मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा प्यारा भाइरो, मुंहिंजे अर्ज़ करण जो मक़सद इहो अल्लाह जे क़ुरान सां मुहबत कयो। वॾा वॾा नवाब मीर भोतार दुनिया में विया, अधे विचारे पोख पोखी त लहंदी त न पोख पोखण खां पोइ वरी लहण खां पोइ वॾा आसरा हूंदा आहिनि। छोकरे जी शादी भी कंदुमि, कर्ज भी लाहींदुमि, घरड़ो भी ठाहींदुमि, पर अधे जी पोख अञा मछ पची तैयार थी अधो अॻे दुनिया छॾे हलियो वियो। अॻे हिन जो दुनिया मां लाबारो थी वियो।
अगे हिन जा मौत जा मारू अची पहुता है या तो खबर ही कोने रात जो ठीक ठाक सुतो सुबह जो विचारे जो जनाजो थो खयो वनी हे माल दुनिया इते रहजी वई अदो वनी करे कब्रिस्तान में पहुतो तड़ी के अल्लाह जे बाने जो तेरे मालो दुनिया खजाने खाएंगे अपने बेगाने करके तेरे चेहरे का दीदार तुझे ले जाएंगे जंगल में कर रही है कब्र तेरा इंतजार तुझे ले जाएंगे जंगल में कब्र रोजानो इंतजार थी करे उन कब्र जी तैयारी कर आखिर जी तैयारी कर मौत जी तैयारी कर तने शाह साहब फरमाए तो पखिन पोखी पोख अल्लाह पखिन पोखी पोख पर पार हो परदेसी लगी अहड़ी हीर जो पखी पकल पोख छड़े हलिया वया चेठो पोढ़ो थियो न सिज झूनी थी न जमीन बनियते खणी बिजो हारी दड़ हारी भी हलिया वया वडा वडा नवाब हलिया वया रईस हलिया वया मरण खां पो हर को चोंदो जल्दी कयो जल्दी कयो जल्दी कयो बाबा गर्मी जी मौसम आ जल्दी कयो जनाजे जी तैयारी कयो यार फलाणो दोस्त कराची मो हलियो आ वो अचे त पो जनाजो था पढ़ाऊं जिन न जल्दी कयो मत धप न करे मत बदबू न करे मत मानू खिली न पवन टोकू न कन फलाणे जो लाश फाटी पियो तने शाह साहब फरमाए तो वारिस बधंदई वात खे जी छिके बधजे फट सबको चोंदो मंजंद थी वई मैयत के कयोस झट झट सिधो करे सुभारे खणी हलंदई खट मथों वराए विझंदई लट वरसो वंडींदई वाट ते जे दुनिया ते छितो थियो आ मस्त थियो आ मरण खां पो दुनिया इते पई लडे व्या शाह ऐं तवंगर हजारे हाजन के नौकर सुता हिन मिट्टी जे अंदर सिघो तोखे भी सुमणो आज तो अदा मोमिन तैयारी कर मरी हिक ॾींहुं वञणो आ अमरो अल्लाह साईं जो मिठा सब कंहिंखे मञणो आ वॾा वॾा नवाब हलिया विया सिकंदर ज़ुल्करनैन जंहिंखे सिज उभरण खां वठी सिज लहण ते रब हुकूमत ॾिनी जडे दुनिया के छड़े पियो तो अजीजन करीबन के चईर जडी मानू मरी विंदो आ उन जो जिस्म सजो खफन में ढके छड़बो आ मेहरबानी करे मुजा बई हथ खोले छड़जो तरीके चवण वारे चो न उजड़ गया वो बाग जिसके लाखों महली थे उजड़ गया वो बाग जिसके लाखों महली थे सिकंदर जैसा जब जवान दुनिया से चला तो दोनों हाथ खाली थे सिकंदर ज़ुल्करनैन होडे दिस हजरत सुलेमान नबी अल्लाह जो नबी रूए जमीन जो बादशाह बैतुल मुकद्दस जो कम थो कराए जिन्न भी कम था करन इंसान भी कम था करन पोयो अची इज़राइल पहुतो मथो अची करे चवेस तो अस्सलामु अलैकुम या सुलेमान हिय जो पोते जो ॾिठई त शिरक ही निकरी निमाणी नजर करे ढरो थी चवेस तो वालेकुम अस्सलाम या इज़राइल ओ इज़राइल की आयो जैसे तुझो टाइम पूरो थी वा तुझो रूह कब्ज करण आयो आहे वक्त जो नबी रूए जमीन की बादशाही मिलल तज बैतुल मुकद्दस जो कम थो कराए नबी आ तके चवेस तो इज़राइल भलो त नाहे हे बैतुल मुकद्दस जो कम थो हले जिन्न भी कम करन था इंसान भी कम था करन मत नालो मट न थी वई थी मत बियो को सुलेमान न हो जई कैसे बियो सुलेमान नाहे रब तोडे मोकलियो हो तो कुरान तो फरमाई जा जाजलहुम ला यस्ताखिरून सातन वला यस्तक़दिमून रब से फरमाए तो अजल जो टाइम आयु एक मिनट त परे पर सेकंड भी मोकल न मिलंदई ओ भारा साहब जे बैठो होंदे उठण जो टाइम न मिलंदई ये बीठो होंदे घर वणन जतरो टाइम न मिलंदई सुलेमान नबी जो से इज़राइल भलो त नाहे जैसे भलियो ना आया तो दे आयो आ जर गाल बुध पो 5 मिनट मोकल दे त मां घरों त थी अचा सुलेमान केड़ियों गालियों थो करे घर वणन जेतरो मु वट टाइम कोन्हे
किताबन में अचे थो लठ जी टेक ते बीठो हो अल्लाह से पंजी कुदरत सां वरी उनके किए बिहारियो ये लठ जी टेक ते मथो बीठो आ इजराइल जो सुलेमान बस तैयारी कर टाइम पूरो थी वियो थी जे भला वेहां त सही जे वेहण जेतरो भी मूं वट टाइम कोने नबी रूए जमीन जो बादशाह बीठे पैर साह कढियो थो वने अल्लाह से पंजी कुदरत सां उनके लठ ते बिहारे छडियो जिन भी कम करन पिया त इंसान भी कम पिया करन मत कावड़ जी न पवे छुट्टी ले छो न कई थई हेडो रब से उड़ाई के हुक्म कयो जल्दी कर सुलेमान नबी जी लठ के खाइण शुरू कर उड़ाई जी खबर थो त काठन जा तरा खणी छड़ई ही जो लठ के शुरू कई खाईंदे सफा उन काठी मो जान निकरी वई खबर तड़ी पई तो वा काठी तकरी तो सुलेमान नबी भी मथो करियो त एक बे के चवन पिया हे त कदी जो मरी ओ चरिया कुछ सियाणो थी कुछ आखिर जी तैयारी कर हे तू ऐ मां शाहू हे मिठड़े मोहम्मद मीर कायनात जे सरदार नबी जो मकाम रब सब को मथे कयो आ बिन नबियन दे इजराइल आयो पुछा कोने पर मदीने जे मीर मिठे मोहम्मद जो दरवाजो तो खड़काए मत तू भी नी फिक्र में हो जे ता असा जो भी दर खड़कंदो नन पाक मोहम्मद जो दरवाजो तो खड़के संजन फरमाए मन दकल बाब केर दरवाजे ते जैसे ना इजराइल मा इजराइल दर ते बीठो सोना जे मोकल दियो त अंदर अचानक तो हलियो वींदो ए तोखो मुखो पुछा न थी जी नबी बेखो पुछा न थी ए आमिना जे लाल जो मकाम जंहिंजे करे रब कायनात पैदा कई जंहिंजे करे जमीन पैदा कई जे मिठे मुहम्मद करीम जे करे हे जहान जोड़ियो सोनो मुहम्मद मीर नबियन जो नबी तो फरमाए इजराइल तोखे मोकला जल्दी अंदर आ किताबन में अचे थो इजराइल हुजूर साईं जी कदमन में अची गोडा भनी वेही ये वेठो जे शागिर्द उस्ताद जे वेहे जे मुर्शिद जे मुरीद वेहे मदीने जे मीर फरमाए इजराइल किया आयो अर्ज के मुजा सोना रब साईं मुखे तवा दे मोकलियो आज दुनिया जे तख्ते ते रहण चाहो त भली क़यामत ते रया पिया होजो जे मथे हलण चाहो त अल्लाह से तवा जी मुलाकात जे इंतजार में आ ए सोहणो नबी रहमतुल लिल आलमीन नबी कायनात जो सरदार संजन फरमायो इजराइल पो जल्दी कर देर न कर मुझे रूह के कब्ज कर त मां पंहिंजे मिठे रब सां वञी जल्दी मिला इमामुल अंबिया नबियन जो सरदार नबी शफीक नबी रहमत वारो नबी तो असा के मिलियो जे नबी के उम्मत एडी त प्यारी ही कलमे वारो इमामुल अंबिया रईसुल अंबिया खतीबुल अंबिया पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इजराइल रूह कब्ज तो करे संजन फरमाए त इजराइल यार तकलीफ थी थे खुदा जो कसम आ जने इजराइल जे मथो चंबा खोणी दुआ उन मानू को हशर त पुछो तो असा कुछ न समझंदाऊ पर वडी तकलीफन में हुंदो आ संजन फरमाए इजराइल वडी तकलीफ थी थे इजराइल जो मुजा सोहणा नबी मुखे केड़ी ताकत आ जो तो मोहम्मद के तकलीफ दिया सोना बेन के तो वडियो तकलीफ नींदो हां अठ दी सकरात में पिया हुंदा हिन बुधंदा हो न फलाने के 8 दी सकरात लगी वई फलाणो से कोमा में पइजी थोड़ो इजराइल शक्ल दिखारे वस चेहरो दिसी बेहोश थी पियो आ मुसलमानो कलमे वारो मदीने जे अमीर के चवे तो सोना मां तो जर्रे जी तकलीफ ननी आ आखिर कंडो लगंदो बाहर कढो तो थोड़ी तकलीफ त थींदी पाण फरमाए त इजराइल वडी तकलीफ आ मुझे सोहणे फरमाए इजराइल गाल बुध यार अज जेका भी तकलीफ देनी थी मां मोहम्मद के दई छड मुझे गुनाहगार उम्मतन जी भारत थई ओ भारन जे गोठ जा मुसलमानो खुदा जो कसम नबी वफादार मिलियो आ रहमत वारो नबी मिलियो आ मदीने जे मीर दुनिया के छडण वक्त भी असा जी इजराइल के भारत दिनी उन सोहणे नबी से वफादारी कर सोहणे नबी जे सच्चे दीन से प्यार कर खुदा जो कसम मरंदो वींदे कब्र में पुजंदो वींदे मिट्टी जो खड्डो पर अंदरों जन्नत जे बागन में बाग हुंदई नबी से फरमायो दीनदार नेक साले पुजे तो कब्र मुबारक हो थी देस खटे आया हाराए ना आया दुनिया में हाराए ना आया कामयाब थी आया पान फरमाए त जे बेनमाजी बेदीन थी मरी तो चे कब्र में तो पुजे त कब्र थी चवे से बदनसीब तुम जो जमे ही ना त भलो हो तो दुनिया में तो कुरान से मोहब्बत न रखी दीन वारन से ताल्लुक न रखियो अल्लाह वारन की सोबत में न रहे खुदा जो कसम खणी चवा तो खुशामद न थव अल्लाह जी थियो जो अल्लाह वारन की महफिल नसीब कई थई
ए कुरान जी महफिल नसीब कई थे जो कुरान के तू दिसे तो खुदा जो कसम पर तू चवे तो कुरान मुखे न थो दिसे कुरान तो के दिसे तो क़यामत में अल्लाह इन के अखियों दींदो पंजन आशिकन के पंजन परवानन के दीवानन के सुञाणींदो रब के मेड़ मिनत करे तो असा मेरन गुनाहगारन गंदन के बख्शराए जन्नत जो जायूं वठ कुरान सा यारी रखो कुरान सा मोहब्बत रखो अदा इन जहान में जो आयो आ सो लड़ी तो केर रहियो आ केर रहंदो तरीके चवण वारे जो काफिला के ई वया काफिला के ई वया हिन दार दुनिया खे छड़े केरो आहे जो रहे हितड़े हमेशा घर वडे अब्बा डाडा काडे व्या पर डाडा काडे व्या धड़ डाडा नड़ डाडा कड़ डाडा काडे व्या सब कब्रन में सुता सुबाने असा के भी कब्र में सुमणवान कब्र वारे घर की तैयारी कर नमाज सा मोहब्बत कर मस्जिद सा मोहब्बत कर कुरान सा मोहब्बत कर खुदा जो कसम बुडल बेड़ो तरंदो ही जहन्नम का बची जन्नत लियो वींदे मुखे त डाडी खुशी थी आ जो पुरफतन दौर में गर्मी की शिद्दत में रब तवा के मस्जिद में विहारे कुरान की महफिल नसीब कई थई खुदा जो कसम है त दुनिया जी गर्मी आ कब्र जी गर्मी को अल्लाह हो असा के बचाए जे गर्मी जला मस्जिद शरीफ में पखा भी हलन था हेडो भी पखा था हलन मथों भी पखा था हलन खुदा जी थदड़ी हीर भी हले थी पई जे कब्र जे अंदर न दरी होंदी न दरवाजो होंदो उते तो असा जो शहाल थी वनी कब्रन वारन को अहवाल वठो उनन विचारन जो शहाल गुजरंदो होंदो तने मुझे सोने नबी फरमायो कायनात जे सरदार फरमायो कब्र वारी जिंदगी के संवारो इने जे करे हजरत उस्मान संग ने कब्रिस्तान तो टपंदो हो एडो रोईंदो हो अखिन मो पानी निकरंदो हो गिटन ते नालियूं ठई विंदियूं पुछण वारा यार पुछा कंदा उस्मान जहन्नम जे वाक़े में एडो न रोईंदा हो कब्र जे वाक़े में छो रोईंदा हो हजरत उस्मान तो फरमाए यारो पेरी मंजिल कब्र आ जे इतो कामयाबी थी त अगना भी कामयाबी थींदी जे इतो न बचासे त अगना बचण भी मुश्किल थी विंदो अल्लाह जो नालो थव कब्र के याद कयो वाक़ियो अचे टुकड़ो दरवेश बहलूल नाले के रस्ते को गुजरियो नंढा बार रांद पिया खेडन मिट्टी जा घर ठाहे रांद पिया खेडन में एकड़ो छोकरो ज़ारो ज़ार रोए पियो मथो अची करे चेंस पुट तोखे मिट्टी जो घर ठाहण नथो अचे त मां ठाहे ॾियां के चाचा मिट्टी जो घर ठाहण ईंदो आ के अबो कोन थी यतीमा अम्मा कोन थी यतीमा जे अबो भी आहे अम्मा भी आहे के पुट पो छा मसलो आ के सुबह जो कुरान मजीद जी तिलावत अम्मा मिठड़ी कंदी आ उन जो तर्जुमो भी कंदी भी वने कुरान तो चवे कूदो हन्नास वल हिजारतु इद्दतुल लिल काफिरीन रब तो फरमाए मां जहन्नम के बारींदुम जे जहन्नम में मानू ए पत्थर हुंदा साईं इन्हीअ जे करे मां गणती में रवां थो जडे अमड़ मिठड़ी नाश्तो सुबह जो तैयार कंदी आ मां अम्मा जी भरसा वेही रहंदो आहियां अम्मा पेरो सनियूं काठियूं नंढियूं काठियूं बाह में विझंदी आ बाह मच कंदी आ पो थुलियूं काठी विझंदी आ पो बाह बड़ी सख्त बरी वेंदी आ इन्हीअ जे करे रवां थो त रब जडे जहन्नम के बारींदो असा नंढड़न के बारींदो पो वडन के विझंदो बुजुर्ग चुस पुट हे दुनिया जो दस्तूर आ हो अल्लाह जो कानून बियो अल्लाह साईं सगीरन के जहन्नम में न साड़ींदो सगीर वडा थी गुनाह कंदा सगीर तू मासूमा तू पाक जेके वडा थी गुनाह करे बेहयाई जा कम कंदा ये न जहन्नम में सड़ंदा मां दुआ करण आयो आ त अल्लाह दुश्मन के भी जहन्नम का बचाए आमीन तो चो जो तो जहन्नम डाडी पुछड़ी जाए डाडी तकलीफन वारी जाए आ जहन्नम के अंदर जहन्नमिन जो को रड़ियूं त बुधे को दाहूं त बुधे को चीखूं त बुधे रड़ियूं प्या कंदा ओ रब रहम कर अल्लाह करम फरमा मेहरबानी कर रब से फरमाइंदो कालक सौफीहा वला तुकल्लिमू न गलायो मूसा न गलायो अज मां रब तवा जी सड बुधण जे ला तैयार न आहियां जंहिंखे रब क़यामत में चयो उन माण्हू जो छा हाल थींदो दा गलायो त सही रब से चवंदो न गलायो मूसा न गलायो दुनिया में तवा मुझे कुरान जा सड न बुधा कुरान वारन के कूड़ो समझव हाने भल सड़ंदा वतो ताहूं कंदा वतो चीखा कंदा वतो मां रब तवा जी ताहुन बुधण जे ला भी तैयार न आहियां खुदा जो नालो थो रब जे कहर गजब को पान के बचायो रब जे सच्चे दीन सा मोहब्बत कयो
तरी रब से सरींदे फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। अल्लाह तो फरमाए ए ईमान वारो पान भी जहन्नम जी बाहि का बचो, पंहिंजे अहलयाल के बचायो, बचन बारन के बचायो, पाड़े सरी के बचायो, तदे बचंदा जने रब जे सच्चे कुरान नबी जे मिठे मोहम्मद जे दीन सा सच्चो प्यार होंदस। खुदा जो कसम लडींदा वींदा कबर दिसन में मिट्टी जो खडो होंदी, अंदरो जन्नत जे बागन मा बाग बणजी वेंदी। अदा इते दुनिया में मुख्तसर जिंदगी आ 60 साल 70 साल 80 साल पर आखिर मौत इंदो। जे कबर में क़यामत अकेलो पे होंदे उते तो असा जो छा हाल थींदो? कबरन वारन जो हाल दिसो। खुदा जो कसम मणन जा मण मिट्टी पई थन, हथन सा मिटता बीठा लटिन, जंजो जेको प्यारो आ वो घणो थो मिट्टी विझे। मरण का पो हाल दियो थी वात में मिट्टी, नासन में मिट्टी, अखिन में मिट्टी, क़यामत तू कबर में अकेलो पियो होंदे। सोहना अमल कर, सोहने रब के परचाए। बस मुख्तसर पंजे वाइज के मां जल्दी खत्म करने की कोशिश क्या तो जो तमाम भी ट्रहपारी का मठी आया हो, तकरीबन रात जा 10 बजी विया हैं। बुख ते तवां जी बदुआऊं भी मां न खणंदुम। कलमे वारो मदीने जे मीर जा परवानो, चूंकि महीनो ज़ुल्हजा मुखे अल्हम्दुलिल्लाह इन महीने जी भी यादगिरी करानी आहे। इन महीने में हजरत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम कुर्बानी कई, एहड़ी कुर्बानी कई, एहड़ी कुर्बानी कई जो सदके वना खलील तुझी कुर्बानी ता जको भी कलमे वारो कुर्बानी कंदो वींदो, खुदा जो कसम उन जो भी शान ऐं मान मथे थी। केड़ो हजरत इब्राहिम रब को अग में रोई रोई दुआऊं घुरई, रब्बि हबली मिनस सालिहीन, रब्बि हबली मिनस सालिहीन, मौला मुखे बचड़ो अता कर, साले अता। पर जेड़ो टेड़ो पुत्र भी न हुजे, फरमा बरदार हुजे, ना फरमान न हुजे, जको तंजो भी चवण वठे त महे। हवा के न फरमान ना फरमान पुत्र खपे। अजकल औलाद जे ला मानू रिहा ता कन, रोइन था, मौली साहब दुआ त घुरो, असा जो पुत्र चवण ही नथो वठे। यारन जो दोस्तन जो चवण वठंदो पर अबे जो चवण न वठंदो। बुढ़ी मरण खपे नी मग हराम बचे के। जे अबे विचारे कुल्लन ते खणी पन्ने आकिल जी बाजार में रुलाईंदो, जड़ी शे घुरंदो हे अबे को उहा वठी ॾींदो हो, कुल्लन ते खणंदो हो, पाण चतन वारा कपड़ा पाईंदो हो, पर पुट जांगल पूरा कंदो हो। ई आहे अमा गलत थो ॻाल्हायां? अब तहां जे ॻोठ वारा भी कंदा आहिनि। केडी औलाद जे मथों शफ़क़त आ, केडी औलाद सा प्यार ऐं मोहब्बत आ। औलाद वडी थे थी तबे अम्मा के अबो अबो भी करे नथो सजे, पोढ़ो पोढ़ो तो करे सजे, अम्मा के पोढ़ी पोढ़ी तो चवे। कुरान तो चवे व बिल वालिदैनि इहसाना। अल्लाह तो फरमाए अबे अम्मा जा तमाते वडा एहसान। अब नाइन थोड़ा गालायो तो सही ना। 9 महीना जे अम्मा तो के पेट में संभारियो, 9 महीनन का पो जने जमीन जे तख्ते ते आए, ओ मोतबरनी अम्मा पंजे सीने सा लगायो। बीमार होंदी ही लेकिन पंजी बीमारी अखन ते रखी, तो के पो भी तकलीफ न दिनई। तो बेचारी अज अम्मा के अम्मा घरवारी जे करे, अम्मा के अम्मा मां जी खिदमत करण जे ला तो के टाइम नथो मिले। मां पंज न्याण नमणन के भी अर्ज क्या तो अल्लाह जो नालो तवज करे होडो अबे अम्मा जो घर छड़े करे हेडे आई आहे सस सौरे जे घर। ओ नी के भी अबो अम्मा समझ, खुदा जो कसम तुझे घर के रब रोशन मुनवर करे छड़ींदो। अल्लाह ताला सबनी मुसलमानन के मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जे सच्चे दीन सा मोहब्बत नसीब करे। आमीन त चओ न। जेके दीन को विछड़े हन उन जी औलाद बेदीन थी वई आ, पो अबे अम्मा जी नाफरमानी थी करे। अल्लाह जो नालो थो पंजन बच्चन के काडे स्कूली छोरा जेके था स्कूल में फारिग थियन तो उन्हनि खे का तहज़ीब काने का, मदरसन में हर शइ जी तहज़ीब सिखारी थी वञे। मूंखे त ॾाढी ख़ुशी थी जो हेड़ो मदरसे जी DPC रखी छड़ी थन। जो इंशाअल्लाह इन मदरसे के आबाद कंदासे, ॻोठ वारा इन मदरसे जी खिदमत कंदा रहंदासे, कंदो ऐं मदरसे के ठाहींदो भी। नबी से फरमाए मस्जिद अल्लाह जो घर, मदरसो मां मोहम्मद जो घर। साईं फरमाए जो को मां मोहम्मद जे घर जी खिदमत कंदो, क़यामत में मां मोहम्मद सां गॾु जन्नत में हलंदो। केड़ा केड़ा मदीने वारे साईं सां गॾु जन्नत हलण चाहियो था? सबनी जो शौक़ आ, ॻाल्हायो तो सही ना। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत,
नारे तकबीर। रोई रोई हजरत इब्राहिम दुआऊं घुरियूं त रब घणा न ॾे त न ॾे पर हिकु त ॾे न। ॻाल्हि यादि आहे न? रब साईं फरमाए तो इब्राहिम अहिड़ा चप चोरे दुआ घुरी थी, घुरे हिकिड़े जी दुआ पर जोड़े जी मेहरबानी थो कयां। घुरे ई दुआ साले हुजे नेक हुजे, साले हूंदा नेक हूंदा पर भई नबी भी करे थो ॾियां। पर इम्तिहान ॾाढो ईंदो ई तो असां ते कहिड़ो इम्तिहान आयो, तो नबियनि ते वॾा इम्तिहान आया।